हैदर अली सच ॿुधाए त इहो खून कंहिं कयो आहे? मां इहो खून नाहे कयो। जमादार ॾिसो हैदर खे। जी सर। सर लॻे थो त हितां धक खां मरी पियो आहे। सर जे हिन खे लाकअप में रखंदासीं त पकड़े वेंदो। हेलो हेलो रे सर, सूबेदार शरीफ थो ॻाल्हायां। हाँ सूबेदार शरीफ है। हैदर मुंहिंजे धक सां मरी पियो आहे। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। हिनखे हाणे छा करिणो आहे? हिन जे लाश खे खणी के फिटल ढंढ में वञी उछलाइजांइ त जीअं ढंढ जा वागूं हिन जे लाश खे खाई मूंखे दुआऊं कनि। ओके ठीकु आहे। जमादार जी सर। खणो हिन जो लाश वञी करे ढंढ में फिटी कर कुत्ता खाई वञनि।